अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल क्यों था। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अख्तर कीरो तालका कोडी जी जे MNA आई MPA कुंभ लग गोठ आरब सोलंगी बरसा माज़ूर शागिर्द आसूदो शरवट आथत ॼण जे लाइ लड़ी ब न आया। जैस हुजे गंबट तालके जे इंसान दोस्त हमदर्द रहम दिल शख्सियत सज्जादा नशीन साईं हुसैन शाह जिलानी के जेको आसूदो शहर जे घर पे अची संदस माली मदद सां गॾु हर तरह जी मदद करण जी ख़ातिरी कराई। दरगाह ड्रिब मेयर अली शाह जे सज्जाद नशीन साबिक MPA पीर बचल शाह जा फर्जंद डिप्टी अटार्नी जनरल सिंध हाई कोर्ट कराची PP अगवान सैयद हुसैन शाह जिलानी गोठ अरब सोलंगी पहुची नंढड़े आसूदो खान शहर जी वारस सां मुलाक़ात कई। हुन सां गॾोगॾु नंढड़े जी मसनूई जंग जो समूरो ख़र्चो भरण जे लाइ मुकमल साकार करण जी ख़ातिरी पिण वीडियो ॾिठी त तमामु घणी तकलीफ़ पहुती ऐं इहो महसूसु थियो त जेकी मोहबत हिन नंढड़े मासूम खे तालीम सां आहे उन सां गॾोगॾु जेकी हिकिड़ी डिसेबिलिटी ॿारणे में आहे, इंशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि हूंदी त उन्हनि खे पूरी तरीक़े सां मेडिकल फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि ऐं हिते असां सां गॾु डॉक्टर्स जी टीम मौजूदु आहे। उन्हनि जे सलाह मशवरे सां उन्हनि जे सलाह सां जेकी बि मेडिकल असेसमेंट करणी पवंदी उहा असां इन्हनि खे मेडिकल फैसिलिटी ॾींदासीं। जैसे कि मैंने जैसे ही ये वीडियो देखी बच्चे की तो मुझे बहुत ही ज़्यादा तकलीफ़ हुई और ये महसूस हुआ और ये एहसास हुआ कि कितनी मोहब्बत है इस छोटे मासूम बच्चे को तालीम से। और उसी को देखते हुए हम लोगों मैंने ये सोचा कि इनकी पूरी मदद की जाए और इनको मेडिकल फैसिलिटी दी जाए ताकि ये भी आराम से कदम ब कदम उन बच्चों के साथ तालीम और तरक्की कर सकें। तो असांजी तो थी सके असांजी जेकी मदद करे महिरबानी आहे असांजी जी असांजे उन्हनि ते पहुतो आहे असां उन महिरबान आहियूं थोरा आहियूं थी सके जेको बि असांजी मदद कनि महिरबानी।